मौजूद आहियूं अदालत नौशार फिरोज़ जी गेट ॿाहिरां जिथे वकीलनि तरफ़ां DSP नौशारो ऐं SHO नौशारो ख़िलाफ़ जेका एहतिजाज कयो आहे। अचो त वकील सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु असांजी मीटिंग रखियल आहे ऐं 2 ॾींहंनि ताईं असांजो त अल्टीमेटम आहे त 2 ॾींहंनि ताईं असांजे पुलिस जी दाख़िला जेका आहे सेशन कोर्ट में उहा बंदि आहे। असीं हीउ जेको एहतिजाज कयो आहे इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नौशर फिरोज़ पुलिस जे ख़िलाफ़ु आहे। ऐं ईद जो रमज़ान शरीफ़ हले पियो, ईद जा ॾियारा आहिनि, असां सभु जेको आहे लिटिगेंट मजबूरियूं सम्झूं था। हीअ हरू मज़लूम माण्हुनि खे परेशान करण था चाहिनि ऐं असांखे मजबूर न कयो वञे। ॿी सूरत में जेकॾहिं वकिला जी इज़त बहाल इज़त न कई वई त असां जेको आहे पोइ ॿिए कंहिंजी बि इज़त न रहंदी। असां वकील साहिबान अॼु हिकिड़ो पुलिस के ख़िलाफ़ एहतजाज रखियो आहे, जंहिंमें पुलिस मुकमल तौर ते नौशहरा फिरोज़ डिस्ट्रिक्ट कोर्ट में अंदर दाख़िल न थी रही आहे। ऐं असीं SP खे इहो चिता था ॾियूं त जेकॾहिं वकील साहिबनि सां इहे नाजाइज़ बंदि न थियूं, शकील अब्बासी समेत जिन बि वकील साहिबनि जूं चोरियूं थियूं आहिनि उहे जे वापसि न थियूं, DSP नाल DSP जेसिताईं माफ़ी न वठंदो, इहे वकील साहिबान कोर्ट जा दरवाज़ा पुलिस जे लाइ तेसिताईं बंदि रखंदा जेसिताईं नाल DSP ऐं नाल SHO नौशहरा फिरोज़ वकील साहिबनि खां डिस्ट्रिक्ट बार में अची माफ़ी न वठंदा। नौशहरा फिरोज़ में सरापा एहतिजाज आहियूं, पुरअमन एहतिजाज करे रहिया आहियूं। जीअं त DSP नौशहरा फिरोज़ SHO नौशहरा फिरोज़ बदमस्ती करे वकील साहिबान जो हथनि सां चोरियूं कराए रहियो आहे ऐं हो सिर्फ़ु इन में रुधल आहे त केरु पैसा ॾींदो, कहिड़े माण्हू खे हाफ़िराए करिणो आहे, कहिड़े माण्हूअ ते कूड़ो केस दाख़िल करिणो आहे। असां पुरज़ोर अपील था कयूं IG DIG खां त महिरबानी करे इन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, इंक्वायरी विहारी वञे त केतिरा SHO नौशहरो हाफ़िराए कया आहिनि, ग़रीब मिसकिन माण्हुनि खां किन वॾेरनि खां पैसा वठी करे हाफ़िराए कया विया आहिनि। असां पुरअमन एहतिजाज आहियूं जेसीं ताईं असां वकील साहिबान जा ॾोह वापसि न थींदा, जेसीं ताईं इन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी, तेसीं ताईं कोर्ट जो वहिंवार बंदि रहंदो। असद नबी केची ऐं DSP साहब ऐं इन्हनि नाजाइज़ी कई आहे वकीलनि सां, अचे पंहिंजो हिसाब किताब अची हिते ॾिए, जे न ॾींदो त असां घेराव कंदासीं SP जे ऑफिस खे ऐं थाणा बंदि कंदासीं। जी तव्हां वकील अॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो मुतालबो हुयो त जेका शहर में बदअमनी वधी वई आहे ऐं जेके वकीलनि सां जेका नाइंसाफ़ियूं थियूं आहिनि, जेके मोटरसाइकिलूं चोरी थी वियूं आहिनि, उहे बि हिन महिल ताईं रिकवर न आहिनि थी सघियूं। ऐं जेका राति वकीलनि सां बदतमीज़ी सां DSP सरदार चांडियो पेश आयो आहे ऐं जेको कारा जेके शीशा आहिनि उन्हनि जा टोड़े उन्हनि सां जेको बदतमीज़ी सां DSP सरदार सिटी नौशहर फिरोज़ पेश आयो आहे, हुननि मुतालबो कयो आहे त SSP जेसीं ताईं हिते अदालत में पहुची माज़रत करे, जेकॾहिं न त पोइ असां तेसीं ताईं जेको आहे सो हिन सिंध पुलिस जी जेका एंट्री आहे बंदि कंदासीं ऐं जेको हीउ एहतिजाज जारी सारी रहंदो।